खैरपुर को परियों हिकिड़ो ईअं रस्तो वेंदो आहे ईअं जबलनि जे पासे ॾे एॾे हिकिड़े पीर आहे हुनजो नालो तव्हांखे अचे थो अलाए न पीर शादी शहीद ॿुधो अथव पीर शादी शहीद हा वया आहियो हा चक्कर हणी पीर शादी शहीद वरी उन खां थोरो ईअं अॻिते हलंदो त पीर कोको वरी हीअं हलंदो त रोड़ीअ में सदरुद्दीन शाह बादशाह ॿुधा अथव अलाए कोन वरी हीअं फिरंदा वेंदो मुल्क हलंदो वेंदो हेॾो हीअं वञी करे कलंदर साईं वरी ओड़े सईदी मूसाणी अलाए सईदी मूसाणी वरी हीअं फिरंदो त वरी हेॾे भिटाई सिंध भई हेॾो वारी भिटाईअ खे हेॾो वारी कलंदर खे हेॾो वारी साईं खे छा सदरुद्दीन बादशाह खे इन्हनि खे अची वई सिंध हिफ़ाज़त उहे कंदा ॿोड़ियुनि उन्हनि जी मर्ज़ी तारनि उन्हनि जी मर्ज़ी असां मुसलमाननि जो अक़ीदो इहो थी वियो अॼु ख़बर पए त भला पाण खे बचाए सघंदा न पीर जी क़बर बची न सैयद जी क़बर बची क़ब्रिस्तान ॾिसो त पाणीअ सां भरिया पिया आहिनि मूंखे दोस्त ॾिसो त माण्हू इन मींहनि में फोत थी वियो 4 ॾींहं लाश घर में रखियोसीं कयूं काॾे घुमी बीह रहियासीं 2-3 किलोमीटरनि में काथे सुकल जाइ न पई लॻे जिते कयूं असां पंहिंजे जनाज़े खे पूरियो हालत इहा थी वई भला छा थियो आहे मां दोस्तनि खे पुछंदो आहियां त जॾहिं मुर्शिद बि फौत थी वेंदो आहे अञा बि कुझु मुर्शिद आहिनि उहे बि फौत थींदा जेके मुर्शिद बचियल आहिनि उहे बि फौत थींदा असांजा बि थींदा ॿियनि जा बि थींदा सभिनी जा थींदा पोइ मां पुछां थो त मुर्शिद जे क़बर खे मलाइक क़बर में मुर्शिद खे लाहींदा आहिनि मलाइक दफ़न कंदा आहिनि ईअं ॿुधो अथव कॾहिं त फलाणे मुर्शिद जे क़बर मलाइकनि खोटरी वरी मलाइक उनखे कुल्हो ॾेई आया माण्हू कोई न हो वरी मलाइकनि उनखे क़बर में पूरियो न सभई ईअं चवंदो त बाबा असां जहिड़ा वरी सभई ॾाढीअ वारा बि न हूंदा थोरे बुज़ुर्ग आलिम फौत थी वञे त उनखे कुल्हे ॾियण वारा सभई मौलवी हाफ़िज़ न हूंदा उहे वीचारा ॾाढी कूड़ बि हूंदा जाहिल बि हूंदा निमाज़ जी जिन खे ख़बर न हूंदी उहे बि चवंदा त असां बरकत ख़ातिर जनाज़े खे कुल्हो ॾियूं इहो सुठो आहे जनाज़े खे कुल्हो ॾियणु इहा भली शइ आहे वॾो सवाबु आहे जनाज़े सां गॾु हलणु हिक विख जे एवज़ में सवाबु मिलंदो आहे एॾो वॾो मसइलो आहे जनाज़े निमाज़ पढ़णु तमामु वॾो मसइलो आहे हिक विख जे एवज़ में अलाह ताला नेकिलो कराईंदो आहे पर जॾहिं उन बुज़ुर्ग पीर खे क़ब्रिस्तान में पूरींदा आहियूं क़ब्रिस्तान बि झंग में हुजे त पोइ उन खे हथनि सां पूरींदा आहियूं लताड़ींदा हथनि सां आहियूं जीअं मायूं अटो ॻोहींदियूं आहिनि हथनि सां ईअं क़बर खे मिटीअ खे ॻोहींदा आहियूं या पेरनि सां लताड़ींदा आहियूं हे त तव्हां वटि बि तव्हां पक फिरजो न हलो पेरनि सां लताड़ण जा छो आयो ख़बर बि अथव त मुंहिंजो मुर्शिद आहे पोइ पेरनि सां छो तव्हांजा पेर भला त कोन एॾा भला हलो भला इहा ॻाल्हि खणी छॾियूं था हलो भला तव्हां मूंखे अॼु मूंसां सची ॻाल्हि करे त भला जे लताड़ जे न छड़ो ईअं लपा ईअं उछले करे परे खां बसि ईअं कोड़ ॾी ठापी ॾेई छॾिजे ईअं कंदा आहियूं ज़ोर सां छो दॿाड़ींदा आहियूं लताड़ींदा आहियूं ॾिसूं केरु सची ॿुधाए छो लताड़ींदा आहियूं ॿियो केरु हितां वारो को ॾसे जानवर मां जानवर ॾे हली नथो वञा मां चवां थो मतां फैज़वा खे काथऊं खंडु लॻी पए क़ब्रिस्तान में अचे पाणी साईं जे क़बर में अची वञे मां कुझु जानवर खां बचाव थो कयां तव्हां चओ था त जानवर मतां राति जो ताज़ी क़बर आहे खोटे करे जनाज़े जी बेहुरमती करे ऐं ईअं थींदो आहे थोरो थींदो आहे जेॾी महिल तव्हां पूरींदा हो त अक़ीदो इहो हूंदो अथव त साईं पाण खे पाणीअ खां बचाए न सघंदो जानवर जी ॻाल्हि मां नथो कयां साईं पाण खे जेकॾहिं वाह भॼी पियो क़ब्रिस्तान में पाणी अची वियो त जे साईं जी क़बर दॿाड़ियल न हूंदी लताड़ियल न हूंदी त पाणी क़बर सां भरिजी वेंदो पाणी क़बर भरे छॾींदो इहो अक़ीदो अथव त तेॾी महिल साईं पाण खां पाणी परे करे न सघंदो तॾहिं त तव्हां था लताड़ियो न पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ क़बर सुकी वई पोइ वरी कंहिंखे ख्वाब में आयो त साईं ते टाइल हणां टाइल बि लॻी वई हीअं जो ॾिस त गुलकारी लॻी पई आहे हाणे हफ़्ते खां बाद में महीने खां बाद में ॻाढ़ो ॻीचीअ में करे ज़ाल खे बि वठी करे अचे चवंदो तूं मुंहिंजी तो वटि तुंहिंजी अलाह वटि कल्ह लताड़े पियो त भई हिनखे पाण खां पाणीअ खां न बचाए सघंदो जानवर तव्हां था चओ जानवर खां पाण खे बचाए न सघंदो अॼु तव्हांखे छा थी वियो जो अलाह जे दर खे छॾे वरी बीठा आहियो ज़ाल समेत त मुंहिंजी तो वटि तुंहिंजी अलाह वटि अलाह जी साईं तूं तुंहिंजी अलाह मोटाईंदो नाले कल्ह तव्हां लताड़ियो पिया तेॾी महिल तव्हांजो अक़ीदो त पाण खां परे न कंदो अॼु छा थी वियो थोरो इहे ॻाल्हियूं मां ॾुखाए थियूं कयां थो